इंकलाबी ऐं नज़रियाती सियासत जी नुमाइंदगी कंदड़ इमदाद चांडियो साहब, अदब जो असांजो क्लासिक नालो मैडम नूररज़ा शाह, जामी चांडियो, दानश्वरीअ में असांजी तमामु वॾी शख़्सियत, नुमाइंदा शख़्सियत ऐं वसतुल्लाह खान मीडिया जो माण्हू ऐं हिकु ई वक़्तु रेडियो, टीवी ऐं प्रिंट मीडिया जो माण्हू। वसतुल्लाह साहब, तारीख़ की रोशनी में सिंध को आप आज जिस जगह पे देखते हैं, आप उससे मुतमईन हैं? सच बोलना है। हेलो, मुतमईन का लफ्ज़ ही बड़ा ख़तरनाक है। मुतमईन नहीं होना चाहिए। नहीं होना चाहिए या नहीं है? नहीं होना चाहिए, होना ही नहीं। मुतमईन होना मौत है। अच्छा। सुबह मैं अदीब मेहताब को सुन रहा था। उन्होंने एक बहुत बुनियादी सवाल उठाया कि कोई भी सूबा, कोई भी कम्युनिटी, कोई भी आबादी, कोई भी मुल्क, उसकी एक स्पाइनल कॉर्ड होती है और वो होती है एजुकेशन। वाह। अगर स्पाइनल कॉर्ड नहीं है तो जितना मर्जी टांगे मजबूत हों, बाजू मोटे हों, गर्दन मोटी हो, घने बाल हो, कुछ नहीं होगा। वो सोसाइटी या वो इंसान लेटा रहेगा। तो उन्होंने ज़बान को अपना मौजू बनाया और तकरीबन 10 मिनट उस पर बात की। और उन्होंने अपने बेटे का तजर्बा भी हमें बताया कि वो जब स्कूल गया तो उसकी प्रिंसिपल ने क्या कहा। मेरा तजर्बा भी इसी से मिलता जुलता है। मेरी एक ही बेटी है और वो 1992 में लंदन में पैदा हुई थी और उसको हम ब्रिटिश एशियन कह सकते हैं। मुझे याद है वो दिन जब मैं पहले दिन उसे सरकारी स्कूल में दाखिले के लिए ले गया। सरकारी स्कूल से आप ये नहीं समझिएगा कि वहाँ फर्नीचर नहीं था या पीले रंग का स्कूल था। सरकारी ग्रांट से चलता था, लेकिन करिकुलम वही था जो कि पूरे ब्रिटेन में बच्चों को पढ़ाया जाता है। तो उसकी प्रिंसिपल से मैं, आप सिंध को, आज की सिंध को कहाँ पे देखते हैं? मादरी अगर जबान आप के ये हवाले। सवाल ना भी करते तो मैं इसी तरफ आ रहा था। अच्छा, तो ये था मेरा तजर्बा। अब मसला ये है कि एक यहाँ ड्रामा हुआ आज से 50-52 साल पहले कि स्कूलों में, सरकारी स्कूलों में सिंधी सिलेबस इंट्रोड्यूस हुआ। अब आप चौंकेंगे कि मैं ड्रामे का लफ्ज़ का इस्तेमाल करूँ। वो ये था कि आज 52 साल बाद आप उसका फोरेंसिक करा के देख लें कि उस पॉलिसी के नतीजे में जो अर्बन आबादी है कितनी बाइलिंगुअल हुई। आपको शायद 5% रिजल्ट भी नज़र ना आए। हाँ, ये ज़रूर हुआ कि कुछ टीचर्स को रोज़गार मिल गया, लेकिन जो रिजल्ट्स हैं वो आपके सामने हैं। वजह उसकी क्या है? वजह उसकी ये है कि ये है सिंध का कॉस्मोपॉलिटन माशरा है। कस्बात हैं, गोट हैं, बड़े बड़े शहर हैं। बड़े बड़े शहरों में जहाँ जहाँ आबादी के तबकात किसी एक जगह साथ रहते हैं, मसलन कराची में जो पश्तून कम्युनिटी है या पंजाबी किसी ख़ास इलाके में रहते हैं या उर्दू स्पीकिंग जो है एक ख़ास डिस्ट्रिक्ट में उनकी मेजॉरिटी है, उनका 24 घंटे का रोज़गार, कम्युनिकेशन, वो सब या तो आपस में है या फिर अगर बाहर है तो जो लिंगुआ फ्रांका है वो उर्दू है। अब जो बच्चा स्कूल जा रहा है सुबह, वो 80% वक्त उस स्कूल में उर्दू बोल रहा है। एक पीरियड है उसका सिंधी का। तो जब वो घर आएगा किस माहौल में अपनी ज़बान प्रैक्टिस करेगा? उसको तो वो माहौल ही मैसर नहीं है। ये इसका बिल्कुल ऐसे ही हशर हुआ है जैसे हमें स्कूल में फ़ारसी और अरबी में से एक पेपर लेना पड़ता था। लिया, पास भी हुए। आज मुझे
मैंने फारसी ली थी, आज मुझे फारसी का एक जुमला कंस्ट्रक्ट करना नहीं आता। तो वही हुआ सिंधी के बारे में जो पॉलिसी थी, उसकी वजह क्या थी कि स्टेट ने उसको सरपरस्ती नहीं दी। जिस तरह अंग्रेजी या उर्दू को सरपरस्ती दी, उस तरह उन्होंने स्टेट ने यही आप देख लें कि खैबर पख्तूनख्वा में भी यही तजर्बा हुआ। बच्चों को स्कूल में पश्तो पढ़ाई जाती है। बलूचिस्तान का मेरे इल्म में नहीं है। और मैं अगर ये कहूँ कि सबसे ज़्यादा इस खित्ते की मजलूम ज़बान पंजाबी है, तो मुझे माफ़ कर दीजिएगा। उसकी वजह यह है कि शायद ये दुनिया का वाहिद लिंग्विस्टिक ग्रुप है जिसने अपनी ज़बान को ही डिसोन कर दिया। आप लाहौर में जाएं, आप फैसलाबाद में जाएं, कहीं भी जाएं, अगर उसने गेज कर लिया कि आप फैसलाबाद के या लाहौर के नहीं हैं, आप उससे लाख पंजाबी बोलें, वो आपसे उर्दू ही बोलेगा। तो अच्छा, कम से कम इस लिहाज से सिंध गनीमत है कि आपस की जो कन्वर्सेशन की ज़बान है, मसलन मैं ज़ाहिर है उठता बैठता हूँ, सिंधी में बात कर रहे हैं, कोई एक पूछ लेगा आपको आती है सिंधी? मैं कहता हूँ जी 100% मुझे समझ में आ रही है। वो ठीक है, मैं नहीं बोल सकता, लेकिन समझ में आ रही है। तो वो रिलैक्स होके मेरे साथ बात करते हैं और मुझे अच्छा लगता है कि वो अपनी ज़बान को ओन कर रहे हैं, अनलाइक पंजाब। तो यहाँ तक तो बात ठीक है। दूसरे ये कि अब जो मैं नई जनरेशन से मिल रहा हूँ, जो जिनके घर में सिंधी बोली जाती है, कराची में मिलता हूँ, हैदराबाद में, मुख्तलिफ इलाकों में, ये जो जेनज़ीज़ हैं, मैं उनकी बात कर रहा हूँ। मुझे इतनी खुशी होती है उन्हें देख कि वो जो उनका आपस का कम्युनिकेशन है, वो किसी भी कॉम्प्लेक्स से आज़ाद हो चुका है। या तो वो आपस में अंग्रेज़ी बोल रहे होते हैं या सिंधी बोल रहे होते हैं। मुझे ये दोनों चीज़ें बहुत अच्छी लगती हैं। इसका मतलब है कि उनका अपनी ज़मीन से भी राब्ता है और वो इंटरनेशनलाइज भी हैं ज़हनी तौर पे। तो ये जो कॉम्बिनेशन है, ये मुझे अच्छा लगता है और इसमें किसी रियासती पॉलिसी का या रियासती अक्ल का दखल नहीं है। उनके पेरेंट्स ने खुद रियलाइज़ किया कि हम कब तक उस रियासती स्ट्रक्चर पे एतमाद करेंगे कि जो हमें कभी कुछ डिलीवर नहीं कर सकता सिवाय बातों के। तो उन्होंने फिर ना चाहते हुए अपनी मदद आपके तहत अपने बच्चों के बारे में सोचा। और बच्चे जो हैं इस वक्त, वो आप उन्हें हुक्म नहीं देते जेनजीज को। यू कैन नॉट अफोर्ड टू ऑर्डर देम। आप उन्हें एडवाइस कर सकते हैं, वो आपसे आर्गूमेंट करते हैं अकल की बुनियाद पे कि अच्छा आप ये कह रहे हैं तो इसका क्या फ़ायदा होगा, इसका क्या नुकसान होगा। मेरा ख्याल ये है, मेरी जनरेशन ये जुमला नहीं बोल सकती थी बाप के सामने कि मेरा ख्याल ये, थप्पड़ लग सकता था। लेकिन ये अच्छा है कि ये कहते हैं, इनकी वोकैबुलरी में ये जुमला है इन बच्चों की, ये जो 2000 के बाद पैदा हुए हैं, मेरा ख्याल ये है। इसका मतलब ये हुआ कि ये बच्चा जब से होश संभाला है, डिसीजन मेकिंग की सलाहियत लेके पैदा हुआ है, जो मेरी जनरेशन जिससे महरूम कर दी गई थी। तो मुझे तो बहुत एतमाद है, मुझे तो इनका मुस्तकबिल जो है वो, हम तो ने जो करना था कर लिया, लेकिन मैं तो इनके मुस्तकबिल से बहुत मुतमईन हूँ। एटलीस्ट ये अपने फैसले अपने हाथ से ले सकते हैं। जी अच्छा, आपकी वाबस्तगी मीडिया से है। आपने हर किस्म की मीडिया के पार्ट्स में हिस्सा लिया है। सिंधी मीडिया को आप आज किस जगह पे देख रहे हैं कंपैरेटिवली? सिंधी मीडिया का किरदार क्या है? क्या पाकिस्तान में मीडिया है? मेरा बुनियादी सवाल ये है। अगर आप 12 तोतों को एक पिंजरे में बंद कर दें, तो क्या आप उन्हें एक तोता तस्वुर करेंगे या 12 तस्वुर करेंगे? इसका जवाब मैं आप पे छोड़ता हूँ। तो इसको जाने दें कि उर्दू मीडिया, इंग्लिश मीडिया, सिंधी मीडिया, हमारा कौमी मीडिया है, एक ज़बान है, एक मुल्क है, एक आइन है आज की तारीख तक, कल नहीं पता 27वीं तरमीम मंजूर होने वाली है, और एक मीडिया है। एक ही पट्टी है, एक ही मीडिया है। अब उसे आप सिंधी में लिख लें, आप इसे उर्दू में लिख लें, अंग्रेज़ी में लिख लें, सहूलत दे दी गई है। तो जब आप कहते हैं आज का मीडिया, तो मुझे ज़रा इसकी वजाहत चाहिए कि इस सवाल से आपकी मुराद क्या है आज की सिचुएशन।
मेरी जो भी ज़ाती राय होगी, ज़ाहिर है मैं भी मीडिया से ताल्लुक़ हूँ, एक अखबार का एडिटर हूँ, अवामी आवाज़ का। मैं समझता हूँ कि सिंधी मीडिया ने आवाम के हुकूक़ के हवाले से उसने यानी सियासत और अदब के बाद मीडिया ने जो किरदार अदा किया है उसकी तारीख तो बन चुकी है, लेकिन अब आगे हम आएंगे जामी मैं चांडियों के पास। आखिरी जुमला कह दूं, चाहे आप इसे सिंधी मीडिया कहते हैं, ना कोई भी नाम दें, हमारा मीडिया इस वक्त हारी मीडिया है। सही, थैंक यू जामी साहब। तव्हां इन तारीख़ जी रोशनीअ में अॼु जी सिंध मां जंहिं जाइ ते मौजूदु आहे मुतमइन आहियो? मुझे ख्याल में मुझे मुतमइन हुजण ऐं न हुजण जो सवाल ॾाढो सानवी आहे, छो त माण्हू कॾहिं भरी में कॾहिं भाकुर में, माण्हू जे अंदर में उमेद आहे त जहान सुठो थो लॻे, माण्हू जे अंदर में ना उमेद आहे त उनखे जहान ॿाहिरि बीतल थो लॻे। इन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त कुझु उनखे ऑब्जेक्टिवली हालतुनि खे ॾिसी कुझु तर्जुमो कजे। हिकिड़ी ॻाल्हि त तय आहे त समाज सिंध जो हुजे या दुनिया के कंहिं भी खिते ते या कंहिं भी दौर में, समाज की जिंदा शय है, समाज का जामिद शय है, समाज का मैकेनिकल शय ना है। जॾहिं चऊं था समाज जिंदा शय है त ज़िंदगी में ॿई इम्कान हूंदा आहिनि। ज़िंदगी में मौत बि अची सघे थो ऐं ज़िंदगीअ में जेको उरूज आहे। इन करे सिंध जो समाज खे मां सम्झाईं थो त सिंध जो समाज अॼोको सिंधी समाज वॾे पैराए में ॾिसूं त ॿिनि पूर विछोटियुनि जे विच में सदियुनि खां फाथो हो। अच्छा, पोइ हिते निहारजे थो त ही मोहन जो दड़ो ॾिठो आहे। ॿारनि खे जॾहिं पढ़ाए ॾिसो त मोहन जो दड़ो दुनिया जूं जेके अवाइली 4 वॾियूं 5 तहज़ीबूं उन्हनि में हिकिड़ी तहज़ीब हुई। ॿार ॾिसे थो त शहर हूंदा हुआ, तमदन हूंदी हुई, ॿोली हुई, लिखत हुई, सिक्का हुआ, इबारत हुई, नाचनी हुई, गह ज़ेवर हुआ ऐं नाचनी एॾी आज़ाद हुई जो वॾे एतमाद सां पंहिंजूं बाहियूं पाए ऐं बीही सघी पए। उन ज़माने जे समाज में हिकिड़ो ख़्वाब थो लॻे ऐं ज़ाहिर आहे इहो रुगो सिंध जो माण्हू कोन थो महसूसु करे इहो सभु छा हो। मिस्र ज़वाल में, यूनान ज़वाल में, रूमी तहज़ीब ज़वाल में, बाबुल नैनवा जी तहज़ीब अॼु ज़वाल में आहे ई कोन। ख़ुदि चीन जी ॿी सुञाणप थी वई आहे पर वॾो ज़मानो उहो ज़वाल में रहियो। त सिंध जे माण्हूअ जो हिकिड़ो, सिंध जे समाज जो हिकिड़ो वॾो मुस्तक़िल हिकिड़ो हुनजो हिकिड़ो गणती या हुनजो हिकिड़ो सवाल इहो आहे त हू हिकिड़ी वॾी तहज़ीब जो वारिस माण्हू अॼु उहो सवाल आहे। अच्छा, ऐं घणो को हिते न बि वञो, मिसाल तौर मां 2-3 जुमलनि में ई ॻाल्हि मोकिलायां त समन जो दौर जॾहिं 16वीं सदीअ जे विचोरे विच धारे जाम फेरो ज़माने में ज़वाल में हुयो त सिंध अॼु ताईं साही न पटी। इहे 500 साल जो दौर हो सूमरनि जो ऐं समन जो। आइडियल दौर उहो बि न हो, उन ज़माने में क़बाइली तो हुई, सभु शयूं उन ज़माने में हुयूं, पर निस्बतन उहो 500 साल जो दौर सिंध खे हिकिड़ी बहितर हुक्मरानी पंहिंजे धरती जे माण्हुनि जी हुक्मरानी। 16वीं सदी 17वीं सदी अरगून तुर्खान दौर आहे ऐं उहो दौर कीअं हो तव्हां उनजे बारे में मूंखे ज़रूरत न आहे तफ़सील ॼाणे। 18वीं सदी जेको दौर करोड़नि जो आहे, तक़रीबन 90 साल जो दौर, 88 साल, उहो अमली तौर ते सिंध में मुग़ल दौर। सिंध ॼण त मुग़लनि जे ज़माने में हेठि उनजे पाछे में उनजे राज में हिकिड़े महदूद अख़्तियारनि सां कमु पई करे। मीर साहबनि जो दौर उहो बि सिंध जो को बहितर दौर न आहे।
ॿिए पासे पूरो कॉलोनियल दौर अची वियो आहे, अंग्रेज़ दौर अची वियो आहे। ऐं मां सम्झां थो त पाकिस्तान जे मुल्क में सिंध जी शमूलियत तारीख़ जो, असांजे तारीख़ जो शायदि वॾे में वॾो हादसो। हिकिड़ी लूण जी खाण में हिकिड़ो तारीख़ी वतन ऐं देश अची वियो। पर अचूं उन उम्मीद वारे पासे, इन सॼे बहरान दर बहरान तसलसल जे नतीजे में मां सम्झां थो त इहो ठीकु आहे त शाह लतीफ़ 18वीं सदीअ में उन इंसान जो तसवर ॾिनो जंहिं इंसान जो समाज अॼु बि ठही पवे त शायदि दुनिया जो सभ खां एडवांस समाज। पर जदीद समाज कीअं थिए थो, इहे सिंध जो ख़्वाबनि जी जेका उणत आहे या 20 सदी, सिंध आज़ाद वतन हुजे, सिंध सेकुलर हुजे, सिंध में का बि इंतहा पसंदी न हुजे, सिंध में सिंधी बराबरी हुजे, सिंध जो समाज तालीम याफ़्ता हुजे, सिंध जे अंदर खुशहाली हुजे, सिंध जे समाज में पीरी मुरीदी जी लानत न हुजे, सिंध जे समाज में जागीरदारी वॾेराशाही जी लानत न हुजे, सिंध जे समाज में सरदारी निज़ाम जहिड़ो कोढ़ियल ऐं मतरूब ऐं अवाम दुश्मन निज़ाम न हुजे, सिंध में कबाइली निज़ाम न हुजे। हिकिड़ी त इहो जेको सिंध जो जेको तसवर आहे, जेको 20 सदीअ में, ऐं जंहिंमें ज़ाहिर आहे कि हिकु माण्हू जो किरदारु कोन्हे, सॼी 20 सदीअ जे पूरे जनरेशन्स इन किरदार जी। साईं जोए साहब जो हिकिड़ो किताबु मूं ई शाया कयो, मां थो त 2008 में शाया कयो, सिंध मुंहिंजे ख्वाबनि जो। ऐं केॾो हसीन उनवान आहे जोए साहब जे मज़मून जो, सिंध मुंहिंजे ख्वाबनि जो। त जदीद सिंध जेके चऊं था, उहा हिकिड़ो सिंध जो जदीद ख्वाब खणी अॻियां आहे। उन में अयाज़ जी शाइरी आहे, उन में साईं GM साहिब जो सिंधूअ जी साञा आहे, उन में बुखारी आहे, उन में रसूल बख्श पली जो आहे, हैदराबाद जतोई आहे, उन में वॾो सिंध जे जनरेशन जो हिकिड़ो ख्वाबनि जोयो आहे। इब्राहिम जोयो साहब आहे, वॾो हिकिड़ो तसलसल पीज़ादो आहे। त मां सम्झां थो त सिंध खे कीअं हुअणु खपे, इहो दुनिया जे कंहिं बि दुनिया जो जेको सुधरियल ऐं एडवांस तरीन समाज थी सघे थो, इहो ख्वाब सिंध में मौजूदु आहे। उन ख्वाब जा मुहांडा मौजूदु आहिनि। उहा सिंध जी शबीह शिकिल तसवर ऐं ख्वाब जी सूरत में सिंध जोड़े चुकी ऐं रुगो ख्वाब न आहे, पर उन जी साभिया लाइ असांजे पूरे गुज़िरियल सदी खां नस्लनि पंधु कयो आहे, पूरो कयो आहे, अदब में कयो आहे, सियासत में कयो आहे, ऐं फन में कयो आहे, तालीम में कयो आहे, रण शुबर में कयो आहे। ऐं ज़ाहिर आहे इत्तफ़ाक़ सां ही ख्वाब हिकु अहिड़ो आहे जंहिंजी ताबीर पहिरियों थी चुकी आहे। पर मां हिन ॻाल्हि ख़तमु कयां, ॻाल्हि खे पूरो कयां। ऐं मां बुनियादी तरह हिकिड़ो पेशेवर ऑप्टिमिस्ट माण्हू आहियां। मूंखे जेकॾहिं चूंड करणी पवे त मां हक़ीक़त मां मायूस थियां, इन पासे बीहां, या मां ख़ुदि फ़रेबी कयां उम्मीद जी, त मां वरी बि ख़ुदि फ़रेबी करे उम्मीद जे पासे बीहंदुसि। त मां सम्झां थो मसइला आहिनि, चैलेंजिस आहिनि। जंहिं रियासत में रहूं था उहा नाकाम आहे, उहा दुश्मन थी बीठी आहे। सिंध जे मथां जेको रूलिंग क्लास आहे उहो रियासत जो पालियल आहे। सॼो जेको रियासती वहिंवार आहे उहो असांजे समाज जे साम्हूं हिकिड़े कैंसर मर्ज़ वांगुरु बीठो आहे। उनजे बावजूदि मूंखे सिंध जे आईंदे में, उनजे शानदार आईंदे में को बि मायूसी न आहे, छाकाणि त हे जेको तव्हां रुगो हे 40 साल ॾिसो, ख़राबियूं बि आहिनि, ज़वाल बि आहिनि। तव्हां 40 साल अॻु में सिंध जूं घणियूं छोकिरियूं एतिरियूं तालीम याफ़्ता हुयूं। 40 साल मुंहिंजी वॾी भेण प्रोफेसर आहे फिज़िक्स ऐं कॉलेज जी प्रिंसिपल रही। जॾहिं मूंखे यादि आहे त कबर मां ज़ुबैदा मैतलो, हमीदा मैतलो, मुंहिंजी भेण रेहाना शेख, इहे चंद छोकिरियूं निकितियूं त उनखे माण्हू अजब अजब ॻाल्हियूं कंदा। अॼु तव्हां वञी ॾिसो त उते तालीम जो शरह छा आहे। कंबर जो कॉलेज जेको हाणे 2 कॉलेज आहिनि, उनजो फाउंडर मुंहिंजो वालिद साहब। मुंहिंजे वालिद साहब 1963 में इन कॉलेज जो बुनियाद रखियो। अॼु तव्हां ॾिसो सॼी सिंध त मसइला रुकावटूं रियासत जे तरफ़ां आहिनि, न निज़ाम जे तरफ़ां आहिनि। पर उनजे बावजूदि सिंध जे माण्हू ते मां 2-3 ॻाल्हियूं, मिसाल इहो जेके लानताणा हुआ तारीख़ जा असांजे मथां मड़ियल, सिंध क़िस्त में लाथा आहिनि। सिंधी माण्हू कुंड जो कुआ ॿाहिरि नथो निकिरे,
तव्हांखे सिंध जे माण्हू निकिरी ॾेखारियो आहे, रूए ज़मीन ते निकिरी ॾेखारियो आहे, ऐं रियासत जी सरपरस्ती खां सवाइ निकिरी ॾेखारियो आहे। सिंध जो माण्हू शहरनि में कोन थो अचे, तव्हांखे सिंध जे माण्हूअ बिना कंहिं मालिकीअ जे शहरनि में अची ऐं वेही ॾेखारियो आहे। सिंध जी छोकिरियुनि जे राहुनि में हज़ारे, अॼु बि अदी महताब चयो पए, अदी नूर चयो पए, अख़बारूं भरियूं पयूं, इहा बि हक़ीक़त आहे। पर इहा बि हक़ीक़त आहे त अॼु सिंध जूं सवे ऐं हज़ारे न लखे सिंधी जूं ॼायूं जेके आहिनि उहे तालीम याफ़्ता आहिनि ऐं अॻिते वधी रहियूं आहिनि। त मां सम्झां थो त समाज का हिकिड़ी वहदत न आहे, समाज उबतड़ शयुनि जो मजमूओ आहे। इन करे असांजो फ़र्ज़ु छा आहे, असांजो फ़र्ज़ु आहे त उहे सभु लानतूं जेके समाज खे ड्राइनि थियूं, पोइ हिते धिकिन थियूं, उन्हनि सां मज़ाहिमत कयूं, उन्हनि जो मुक़ाबिलो कयूं, ऐं उहे सभई अंसर जेके समाज जियापो आहे, उनजो आईंदो आहे, उन्हनि खे हथु वठी संभालियो, वधायूं। त मां सम्झां थो त अॼोके दौर मसइलो सिर्फ़ु हिकिड़ो आहे त इहा सॼी जेका नई सिंध आहे इहा ग़रीब ॾे मुंतक़िल नथी थिए, इहा हारी वटि नथी वञे, इहा पुर ते नथी वञे। इन करे असांखे अॼोकी सिंध जो दाइरो विचोले तबिके मां कढी पंहिंजे आम माण्हुनि ताईं खणी वञिणो पवंदो। त मां सम्झां थो त हीअ सदी ऐं ईंदड़ दौर अहिड़ो आहे जंहिंमें जेके बुछड़ायूं ॾिसूं था उनजो को मुस्तक़बिल मैडम, असां ॻाल्हि पिया कयूं सिंध जी मौजूदा सूरत हाल ते, तव्हां केतिरो मुतमिन आहियो न आहियो, पर मां थो चाहियां त सिंध अॻिते वधी आहे न वधी आहे, किथे आहे कीअं आहे, पर मैडम नूरुल्ला जी सोच असां हर दौर में अॻिते वधंदे ॾिठी आहे ऐं नई ॾिठी आहे। त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी त मैडम इन मौज़ूअ ते ॻाल्हाईंदी ऐं यकीनन असांजी रहनुमाई बि कंदी। पहिरियों सवाल त उहा अॼु जी सिंध मां केतिरो मुतमिन आहे? सही आहे। आवाज़ आए? ॾिसो, आउं मुतमइन आहियां या न आहियां, आउं ॾिसां थी जॾहिं सख़्तु जेका ॻाल्हि कई ऐं उन खे कंटिन्यू जे करियां, तॾहिं पंजाब में बि आउं सिंध खे ॾिसां थी, पंजाब जे प्लेटफॉर्म ते बि आउं सिंध लाइ ॻाल्हायां थी ऐं हिते जे माण्हुनि सां ॻाल्हायां थी, ऐं सिंध लाइ उन्हनि जी राय, आम माण्हू जी ॻाल्हि थी करे, इंटेलेक्चुअल जी ॻाल्हि थी करे, उन्हनि जी राय जॾहिं ॿुधां थी त मूंखे लॻे थो त पाकिस्तान में जेकॾहिं का क़ौम जाॻे पई उहो फ़क़ति सिंधी जेके जाॻनि, जेकॾहिं सियासी शऊर जंहिंखे असां चऊं सही माना में, जेकॾहिं सियासी शऊर जी ॻाल्हि ॾिसूं त असीं जॾहिं सॼे मुल्क खे ॾिसूं था ऐं ॿाहिरां खां बि हिन सॼे माहौल जो सिंध जो जाइज़ो वठूं था ऐं ॿियनि जे नज़र सां ॾिसूं था त असांखे ख़बर पए थी त पाकिस्तान में सियासी शऊर जेको आहे उहो फ़क़ति सिंधी क़ौम, सिंधी क़ौम खे ही मीडिया जी ॻाल्हियूं पिया था करियो, जेको जमहूरियत जेको लफ़्ज़ आहे उन जी जेतिरी सम्झ ऐं परख आहे उहा जॾहिं ॿाहिरां खां बि असीं ॻाल्हायूं था त चवनि था इहा फ़क़ति तव्हांजी क़ौम में आहे, असांजे क़ौम में असां वटि इहा शइ न आहे। अदीब जो, दानिश्वर जो जेको किरदारु आहे, साफ़ी जो, तव्हां सही चयो। ऐं हमेशह चवंदी आहियां त सिंध में जेको वॾो रोल रहियो आहे, हा असांजे कुझु लीडरनि खां अलावा जेकॾहिं सिंध में वॾो रोल रहियो आहे, अदीबनि, दानिश्वरनि, साफ़ियुनि जो रहियो आहे। ख़ासि करे असां 2 यूनिट खां परे दौर खां जॾहिं ॾिसूं था त तहरीकुनि में असांखे अदब शामिल थो थिए। जीअं सवेल शाह लतीफ़ ते ॻाल्हि थी, गुजरात ते ॻाल्हि थी, त उहा ई ॻाल्हि थी त शाह लतीफ़ खे जॾहिं आउं ॿाहिरि बि ॻाल्हायां थी त आउं उन्हनि खे ॿुधायां थी त शाह साईं असां वटि उहो पीर न आहे जंहिं ते असीं चादरियूं विझूं, शाह साईं असांजी सुजाॻीअ जी अलामत आहे। ऐं ज़ाहिर आहे पोइ शेख अयाज़ यूसुफ ॿोलीअ जे हवाले सां बि जेका वुसत सवेर ॻाल्हि कई, इहा असांजी ख़ुशनसीबी आहे। असां ॾिसूं था ऐं हक़ीक़त बि आहे त ॿोली बि हक़ीक़त में ॿोली जेकॾहिं जीअरी आहे किताबनि में, लफ़्ज़नि में, तख़लीक़ में ऐं आम माण्हूअ जे ॻाल्हि ॿोल में, त उहा बि हिन मुल्क में फ़क़ति सिंध में ॿोली वॼी आहे, जंहिंखे हिन माना में असां
वठूं था। सो हा असां हादसाती तरह सां जंहिं तरीक़े सां असां सॼे हिन दायरे जे अंदरि शामिल थी विया आहियूं ऐं हाणे ज़ाहिर आहे पर शायदि इहा बेचैनी बि जेका असांजी आहे असांजो बार बार इहो इहा हिकिड़ी ख़ामोश ऐं लाउड सही मज़ामत जेका साम्हूं अचे थी त हिन दायरे बंदि दायरे में रियासत जे असां मिसफिट पिया थियूं, असां इन में इन सां एग्री कोन था करियूं, असां इन सिस्टम सां एग्री कोन था करियूं त उहो सिर्फ़ु असां वटि हिते उहा शइ मौजूदु आहे। पर हीअ बि हक़ीक़त आहे जेका जानी चवे थो त हीअ जेको सिंध में नियाणी जी तालीम आहे, अॼु असां सिंध में जीअं 10 साल पहिरीं असीं तसवुर नथे करे सघियासीं। हैदराबाद में जेको अयाज़ मेलो थो थिए जंहिंमें सिंधी छोकिरियूं अचनि थियूं ऐं जीअं बीहनि थियूं ऐं भाउरनि सां गॾु जीअं माहौल में उनखे इंजॉय थियूं कनि, असां 10 साल पहिरीं त इन जो को तसवुर ई न हुयो। सही हाणे इहो सभु कुझु थी रहियो आहे। हिकिड़ी शइ जेका परेशान करे थी जेका चूंड ज़ाहिर आहे असांजो कमु आहे जामी हुजे ऐं हुजां केरु हुजे वसत हुजे असांजो कमु ई आहे भली गुज़री वञे। असांजो कमु ई आहे उमेद खे चूंडणु। जेकॾहिं असांजे अॻियां चॉइस रखो न त असांजो कमु ई इहो आहे त असां उमेद असांजी चॉइस थी थी। पर साॻे वक़्तु जॾहिं आउं हिन असांजे माहौल में ॾिसां थी त क़बाइली सोच वधंदी वञे, ज़ात पात जो फ़ख़ुरु वधंदो वञे, त हर माण्हू पंहिंजी ज़ात सरदारी निज़ाम खे असांजो एॾो गहरो परे ताईं हो ई कोन जेतिरा हींअर पगदार पैदा थी पिया आहिनि। हर ज़ात जो हिकिड़ो जेको बि माण्हू आहे वरी उन खां उन बि राज्य जे अंदरि ॿ टे पगदार आहिनि, पर पग गादी ही सभु शयूं जेके आहिनि इन में वाधारो पियो अचे। इहा आहे ख़ुदि पसंदी, ॿी का शइ न आहे। नियाणियुनि जी तालीम हले पई, दर कई खुली चुका आहिनि, पर हीअ जेको ख़ुदि पसंदी आहे सिंध जे समाज में हर माण्हू इन पंहिंजे क्लास जे हिसाब सां जेका आणे पियो उन में असीं जेका उनखे हथी पिया ॾियूं बतौर आम माण्हू असांजा नौजवान उनखे जीअं हथी था ॾियनि जीअं उन में शामिलु था थियनि उहो तकलीफ़ आहे। साॻे वक़्तु मुंहिंजा ॾिसत ॻाल्हि हारी जी जेका मिसाल असांजो जेको आम माण्हू आहे असांजा नौजवान ॿाहिरि वञनि पिया पढ़नि पिया, असांजे जेको बैकबोन जेका आहे जेका तालीम आहे हक़ीक़त में सरकारी तरह सां ॾिसूं त उनजी तबाही आहे। इन अफ़सोस थो थिए ॾिसी त असांजी पंहिंजी सूबे में जेका हुकूमत आहे सिंध में जेका हुकूमत आहे उहा उन खां बिल्कुलु लातालुक आहे, उनखे सां को बि तालुक कोन्हे त सिंधी नस्ल पढ़े थो नथो पढ़े ऐं सवनि हज़ार लखनि जी तादाद में घणा ॿुधाइनि था केतिरा सिंधी ॿारनि जेके स्कूल खां ॿाहिरि ऐं इहो सॼी जेका सूरत हाल आहे उहो जेको पगदारी वॾेरो ॿिन्ही खां वधीक पावरफुल थियो आहे छो त हू वोट जी डील थो करे। सही मुकमल डील हुन वटि अची वई आहे, वोट जी हुनजे अंडर माण्हू अची विया आहिनि, उहो सॼो जेको सिस्टम आहे इन सिस्टम मां जेसीं अचण जी जान न छुटे। असांजे माण्हुनि खे ज़रूरत आहे इन ॻाल्हि जी। मूंखे हीउ जेको मेड़ाको सभ खां वधीक सुठो इन करे पियो लॻे, हीअ मेड़ाका पंजाब में न आहिनि, हीअ शइ न आहे कंहिं बि ॻोठ में न आहे। सही हीअ माण्हू हीअं पंजाब में वेही नथा ॻाल्हाइनि, के बि केरु छा चयो अञा बि अॻियां, पर हीअ जेको पंजाब सां असीं ॾिसूं था पर असांजो आम माण्हू असांजो हारी असांजा पेरे उघाड़ ॿारड़ा असांजे ॻोठनि में वलरनि जे हिसाब सां रुलंदड़ ॿारड़ा असांजे माण्हुनि में नशे जो वापारु अची वियो आहे जेको जंहिंजी कमाई खाइण वारा ॿिया आहिनि पर हू उनखे जेका हथी मिले पई इहो सभु कुझु जेको आहे असां वटि हॉस्पिटल्स जी जेतिरो बि चयो वञे त असां वटि NICVT आहे, असां वटि SIUT आहे,
पर असां आम माण्हू जे सिहत जो को बि इंतज़ाम न हुअणु उन ते असांजी ख़ामोशी उन ते असांजे आम माण्हू जो ख़ुशि हुअणु उन ते असांजे आम माण्हूअ जो वोट जे सूरत में जेको आहे उन खे एक्सेप्ट करणु इहो इलाही ख़तरनाक जंहिंजे करे ख़बर छा थींदो सिंध क्लास वाइज़ डिवाइड थी वेंदी सिंध जा हिकिड़ा उहे ॿार हूंदा जेके शहरनि में पलबा हितां कराची पहुचंदा कराची खां ॿाहिरि वेंदा क्लास वाइज़ डिवाइड थी वेंदी ऐं सिंध जी जेको हारी आहे उनजो औलाद जेको आहे उन जा तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ो नंढड़ो वाक़ियो थो ॿुधायां 2 साल पहिरियों जेका सिंध में वॾी ॿोॾि आई हुई उन जे लाइ आउं सेवण वियल हुयसि उते हिकिड़ो असां आम माण्हू उते जा लोकल माण्हू हुआ उन्हनि जी हिकिड़ी मीटिंग सॾाई वई हुई उन में हिकिड़ो मोहाणो आयो सेवण जो हिकिड़ो मोहाणो आयो हो उन हिकिड़ा ॿ लफ़्ज़ चया तव्हां यकीन करियो हुन मूंखे लोॾे छॾियो हुन चयो त आउं जॾहिं जवान हुअसि मूं जॾहिं वोट बि तव्हांखे ॾिना पीपल्स पार्टी जो कोन हो सॼो वर्ल्ड बैंक जो हिकिड़ो प्रोग्राम हो उन तहत हुआसीं पर मूं जॾहिं वोट पे ॾिना त मूंखे यकीन हो त मुंहिंजा आउं शादी कंदसि मुंहिंजा नस्ल जेके थींदा उहे डॉक्टर थींदा उहे इंजीनियर थींदा रोई चई त मुंहिंजा 7 पुट आहिनि मुंहिंजो नस्ल तबाह थी वियो नस्ल तबाह थी वञण जो जेको अहसासु आहे न उहो असांजो असुलु अलॻि आहे हिते कई माण्हू आहिनि जिन जा नस्ल तबाह पिया थियनि सो ज़ाहिर आहे असां जो ॾींहों ई ॿारण वारा माण्हू आहियूं वरी इहे ॿई मामला असांजा गॾु गॾु हलनि पिया इमदाद चांडी जो जेको सियासी कैरियर आहे उन जो पस मंज़र इहो आहे त ही अनवर पीरज़ादे जो सियासी शागिर्दु ऐं हिनजी जी तरबियत लाइ हिनखे अनवर साहिब जे हवाले कयो वियो हो ऐं कामरेड सोबे खां हिकिड़े दफ़े इंटरव्यू में पुछियो वियो हो त तव्हां सॼी उमिरि आदर्शनि खे पालियो ऐं उन बाबति सोचियो पर हालतूं जेके आहिनि उहे त मायूसीअ वारियूं आहिनि तव्हां मायूस न थियो छा थियो अहिड़े हालतुनि में हिकिड़े जंहिंखे ज़हन में आदर्श आहे ऐं हालतूं ई था ॾिसो त हुन चयो त अहिड़ियूं हालतूं आहिनि तॾहिं त जदोजहद था कयूं तॾहिं त हुन मां हथु नथा कढूं इमदाद चांडियो साहिबु उन स्कूल ऑफ थॉट सां तालुक़ु रखे थो तव्हां साईं हिनखे नज़रियाती तौरु या ख़ाबी दौर वारे तारीख़ जे पस मंज़र में सिंध अॼु किथे सभ खां पहिरीं त मां तव्हांखे मुबारकबाद ॾींदुसि अनवर पीरज़ादे जी यादि में बलड़े जी वरी हिन शानदार नमूने सां गॾु या इहो सिलसिलो मां सम्झां थो त ख़ुदि सिंध जे बारे में जेको असांजो तसवुरु आहे त सिंध कीअं हुजणु घुरिजे मां अॻु में बि हिते हिकिड़ो दफ़ो आयो हुयुसि हिकिड़े नौजवान जी हिते एक्स्ट्रा जुडिशल किलिंग थी उहो वीचारो शहीद थी वियो सर्वेज पीरज़ादो लुत्फ़ पीरज़ादे जो फर्ज़ंद हो त हिन ॻोठ सां मुंहिंजो जेको तालुक़ु आहे रिश्तो आहे उहो अनवर पीरज़ादे लुत्फ़ पीरज़ादे गुलाब पीरज़ादे ऐं मुंहिंजी पीरज़ादे ज़रिए इनफैक्ट ऐं अनवर पीरज़ादे सां मुंहिंजी जेका एसोसिएशन ऐं जेको मां उनजे वेझो रहियो आहियां उहो पॉलिटिकल उनजो हिकिड़ो डायमेंशन आहे सियासी हवाले सां नज़रियाती ऐं फ़िक्री तौर ते असांजो हिकिड़ो कामन जेको मक़सदु हुयो उहो तव्हांखे हाणे ख़बर आहे कि शयूं के हाणे ॻुझूं त कोन्हनि त कम्यूनिस्ट पार्टी जेका आहे उहा हिकिड़ो असांजो प्लेटफॉर्म रही आहे ऐं उन ताईं जेको आहे सो मां त हिकिड़ो एक्टिविस्ट तौरु कमु कयो अनवर पीरज़ादे सां गॾिजी असां जेको कमु कयोसीं तव्हां मां घणनि खे ख़बर आहे अलाए न आहे उहो हुयो त मार्शल लॉ जे ख़िलाफ़ु उन वक़्तु
तव्हांखे ख़बर आहे त मीडिया इहा बि कान ई जेका मीडिया हींअर वसतुल्ला खान थो चए, उन वक़्तु पूरी ख़बर उॾाए छॾींदा, एडिटोरियल हूंदो कोन हूंदो, सेंसरशिप हूंदी। अहिड़े दौर में असांजी जेका पार्टी हुई उन सोचियो त असां छो न हिकिड़ी अवामी जेका जर्नलिज़म आहे उन जे बुनियाद ते हिकिड़ियूं पैम्फलेट्स ऐं हिकिड़ा अख़बारूं वग़ैरह कढूं। त उन कम में ऐं जेको आहे सो उन में जेका असांजी रहनुमाई हुई या शराकत हुई उहा अनवर जी टीम में मां गॾु हुयुसि उन सां गॾु। पर मां सम्झां थो त अनवर पीरज़ादो सिंबलाइज़ करे थो हिकिड़े अहिड़े शाइर खे, हिकिड़े अहिड़े दानिश्वर खे जेको पंहिंजे दौर जे सियासी जेका निज़ाम आहे उन जो जेकॾहिं ज़ुल्म आहे जबर आहे त उन जे ख़िलाफ़ जदोजहद करे। त मुंहिंजे ख़्याल में जेका अदीब शाइर दानिश्वर सभिनी जे लाइ हिकिड़ो एतिराम ज़रूरी बि आहे ऐं उन्हनि जे उन कम खे जेको उन्हनि जी महिनत आहे पोरियो आहे, उन्हनि जी रिसर्च आहे हेॾी सारी ज़ाहिर आहे इन में के कंपार्टमेंट्स असां नथा ठाहे सघूं त हिकिड़े खे वॾो कयूं ऐं ॿिए कंहिंखे नंढो कयूं। पर मुंहिंजी जेका सोच आहे त जेकॾहिं असांजो जेको इंटेलेक्चुअल पढ़ियल लिखियल ऐं अदबी जेको असांजो सेक्शन आहे उहो जेकॾहिं सियासी मुज़ाहिमत जो रस्तो अख़्तियार कंदो त पोइ ई उहो जेको आहे सो पंहिंजे मुआशिरे जी सही माना में नुमाइंदगी करे सघे थो। तंहिंजे करे सियासत खां भॼण ऐं सियासत खे रुॻो किन मख़सूस जमायतुनि जो असां हिकिड़ो फरीज़ो सम्झंदा आहियूं। ऐं हींअर बि मां सम्झां थो त जेको पॉलिटिकली जीअं मैडम नूरुल हुदा शाह हिते चयो त सिंध हिकिड़ो अहिड़ो सूबो आहे जेको सियासी तौर ते तव्हां ॾिसो त असां पाकिस्तान जो हिसो आहियूं, असां को इंडिपेंडेंट फिज़ा में कमु कोन था करे सघूं, असां हिकिड़े विफ़ाक़ जे अंदरि मौजूदु आहियूं। पर जॾहिं बि सिंध जे वजूद खे को ख़तरो थियो आहे त इहे ई माण्हू, इहे ई कमज़ोर माण्हू उहे 2-3 दफ़ा उन्हनि उथी सिंध जे वजूद जो सबूत ॾिनो। उन्हनि मार्शल लॉ खे चैलेंज करण वारी ईअं हा बलोचिस्तान में मुज़ाहिमत थी आहे, उहे उन्हनि आमरियत खे उन्हनि बि चैलेंज कयो आहे, बलोचनि कयो आहे, पख्तूननि कयो आहे। ऐं हिन वक़्तु बि मां सम्झां थो त जेका हिकिड़ी पॉलिटिकल एरिस्टोक्रेसी या ऑटोक्रेसी चइजे खणी उन खे पंजाब जा माण्हू ऐं फ्रंटियर जा माण्हू हींअर बि मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पर जेका मुंहिंजी नज़र में त वॾे में वॾी जेका सिंध जे माण्हुनि जी जदोजहद आहे उहा हिकिड़ी वञण जे ख़िलाफ़ त उन्हनि सिंध खे ऐं पंहिंजे प्रोविंस जी शनाख़्त खे पंहिंजी सुञाणप जे लाइ उन्हनि जंग कई ऐं नेठ वञू न ॾिठो। इहो असांजे अखियुनि जे अॻियां आहे, इहा असांजी कामयाबी आहे। ऐं सिंध जे माण्हुनि MRD जी जेका तहरीक हलाई उहा पंहिंजे साम्हूं आहे। उनखां पोइ ताज़ो जेका बबरलो में जेको धरणो लॻो, तव्हां ॾिसो त सिंध जे माण्हुनि वाज़िह पैगाम ॾिनो त सिंधू नदीअ ते असां कंहिं बि क़िस्म जो को सम्झोतो करण लाइ तयारु न आहियूं। ऐं इहा ई जेका सोच आहे अनवर पीरज़ादे जेको लिखियो आहे सिंधू नदीअ ते, उन में हुन इहे ई ॻाल्हियूं कयूं आहिनि त जेको हुन जो जेको पर्सपेक्टिव आहे उहो इहो ई आहे त बाबा हिन में जेको असांखे पंहिंजे हिसे जो जेको पाणी आहे हींअर बि इहो ई असांजी हिकिड़ी मुख्य लड़ाई हिकिड़ी इहा बि आहे। ऐं मां सम्झां थो त जेका मजमूई जेका सूरत हाल आहे असां मां पंहिंजे मोहतरमा नूरुल हुदा शाह आहे, जामी चांडियो ऐं वसतुल्ला साहिबु, इन्हनि सां मां इतफ़ाक़ कयां थो के शयूं अहिड़ियूं आहिनि जेके रुॻो असां पिक्चर में सिर्फ़ु असां पिक्चर में तबाही बि आहे। हिन वक़्तु बि सिंध जे जेको असां इंफ्रास्ट्रक्चर ॾिसूं था, मैडम सही थी चए त पंजाब में एॾी घणी पॉलिटिसाइज़ेशन न आहे, पर पंजाब में तव्हां ॾिसो इंफ्रास्ट्रक्चर ॾिसो, पंजाब जा ॻोठ ॾिसो, रोड ॾिसो, रस्ता ॾिसो, उते जेका डेवलपमेंट थी आहे उहा किथे आहे सिंध में। हींअर बिलावल साहब चयो त असां पंहिंजो सिंध जो मुक़ाबिलो तरक़ी याफ़्ता दुनिया सां आहे। मूंखे त हैरत थी थिए त कहिड़े हंधि असां तरक़ी याफ़्ता दुनिया सां मुक़ाबिलो था कयूं। जेकॾहिं असां वञूं था लाड़काणे शहर में, हिननि रस्तनि ते हिते बलड़े जी में आया आहियूं
जेकॾहिं असां नवाबशाह शहर खे छॾे जेकॾहिं हैदराबाद शहर खे बि असां ॾिसूं था त डाउन टाउन जेकॾहिं असां उन खे ॾिसूं था शहरनि खे त उते तव्हां उते कहिड़ी सिविक डेवलपमेंट आहे, कहिड़ो तव्हां जेको आहे सो को रस्ता साफ़ सुथरा रखिया आहिनि, को प्लैनिंग रखी आहे। त इन जे करे मां सम्झां थो त इन दावाउनि खे रखंदे जेकॾहिं सिंध ते जेके 3.5 अरबनि खां वधीक जेका सिंध जी बजट, इहा बजट जेका आहे सा किथे इन्वेस्ट थिए थी। ऐं हींअर जेको मां सम्झां थो त असां हिन जेको असांजो इंटेलेक्चुअल क्लास आहे, हिते मुंहिंजी उस्ताद बि वेठी आहे मैडम असांजी महताब राजदी साहिबा, जेका हींअर क़ौमी असेंबली मेंबर आहे, पर मुंहिंजी उस्ताद ऐं मूंखे पढ़ायो अथसि, मां हुनजो इन करे थोराईंदो आहियां जो जॾहिं असां मार्शल लॉ जे ख़िलाफ़ु रूपोश हूंदासीं, मां मैडम वटि हिकिड़े दफ़े वियुसि त मैडम मूंखे ॾिसी चयो त इमदाद डोंट गिव अप, तोखे झुकणो न आहे। त असांजा उस्ताद बि अहिड़ा रहिया आहिनि। नूरुल हुदा छा आहे, उनजो बि हिकिड़ो हिस्टोरिकल रोल आहे पंहिंजे सिंध जे माण्हुनि में हिकिड़ी अवेयरनेस आणण जो। ऐं इहे जेके असांजूं मतिलबु असांजो मां चवां त असांजूं रहनुमा आहिनि, इन्हनि हिकिड़ो जेको किरदारु अदा कयो आहे एनलाइटनमेंट जे लाइ ऐं रोशन ख़्याली जे लाइ। बाक़ी हाणे जामी चांडियो या वुसरतुल्लाह ख़ान, उहे बि उन्हनि जो किरदारु कंहिं तारुफ़ जो या कंहिं उनजो मोहताज न आहे, उन्हनि जो बि हिकिड़ो तमामु मस्बत किरदारु आहे ऐं क़ाबिल फ़ख़्रु किरदारु आहे। पर असांखे मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त असांखे जेका पॉलिटिकल फ्रीडम खपंदी आहे हिकिड़े जमहूरियत में, सियासी आज़ादी खपंदी आहे, पंहिंजे हक़ जे लाइ तव्हां इलेक्शन में माण्हुनि खे बीहण नथा ॾियो, फार्म भराइण नथा ॾियो, या कहिड़ी जमहूरियत आहे? जेकॾहिं को माण्हू फार्म भरणु चाहे थो, तव्हां हुन ते केस था कयो। त अहिड़े क़िस्म जी त इहा जेका MRD में जेकॾहिं बेनज़ीर भुट्टो डेमोक्रेसी जे लाइ जेका मूवमेंट फॉर रेस्टोरेशन ऑफ डेमोक्रेसी में जेका तहरीक हली, असां 7 साल सज़ा जेल कटिया आहिनि ऐं 10 कोड़ा खाधा आहिनि। इन्ही जमहूरियत जे लाइ कोन खाधासीं त तव्हां माण्हुनि जी निड़ीअ ते न ॾेई वेही रहो, लत ॾेई वेही रहो, तव्हां जमहूरियत जे नाले में हिकिड़ी फैशिज़म क़ाइमु कयो। असां सिंध में हिकिड़ी मुकमिल फ्री ऐं फेयर इलेक्शन था चाहियूं ऐं हिकिड़ी डेमोक्रेटिक माहौल था चाहियूं। ऐं उहो मां सम्झां थो उन में जेको किरदारु आहे, जिते सियासी जमायतुनि जो असां तवक़ा कंदासीं त असांजो जेको दानिश्वर तबिको आहे, दानिश्वर हल्को आहे ऐं असांजा अदीब आहिनि, शाइर आहिनि, जिते उन्हनि खे ॿियनि शयुनि जी ॻणती आहे त महिरबानी करे इन मुल्क जे पॉलिटिकल जेको कंट्रीब्यूशन ऐं रोल हुजणु खपे, उन पासे बि उहे अचनि त असां उन्हनि जा थोराइता बि रहंदासीं ऐं मां सम्झां थो इहो उन्हनि जो महानता हूंदी। सर वॾी महिरबानी, टाइम हाणे पंहिंजे सेशन जो पूरो थो थिए। हिकिड़ी असां सभु जीअं तव्हां हिकु इंटेलेक्चुअल ॾे सां ऐं पॉलिटिकल हुन सां भराया आहियो मक़सद सां, त हिकु शइ त तय आहे न त असां वटि उहो ख़्वाबु जेको असां ॾिसूं था हाणे बि, उहो असांखे तामीर जी शिकिल में मादीअ में मिली चुको आहे। असां वटि मंज़िल साम्हूं आहे। इहा वॾी असांजी ख़ुशकिस्मती आहे, मंज़िल असांजे साम्हूं आहे। हाणे उन में पहुचण में ॾुखिया पंहिंजे जाइ। ॿी ॻाल्हि इहा आहे जेका नए नस्ल खे ख़ासि तौर ते सम्झणु घुरिजे त हर दौर में ताक़तवर, हर दौर में बादशाह, हर दौर में आमिर हावी रहियो आहे मुख़्तसिर पर वक़्त लाइ। तारीख़ में वरी उहे मज़लूम जिन उन्हनि सां जहिड़ा कया, जिन उन्हनि सां विढ़िया, जिन ज़हर खाधा, जिन खे पीड़ायो वियो, जिन खे क़त्ल कया विया, हीरा तारीख़ में उहे था रहनि। इहा अलामत आहे उमीद जी, इहा अलामत आहे सच जी, इहा अलामत आहे हक़ जी। त मज़लूमनि लाइ मज़लूमनि सां जेके बीठा उहे ई हीरा आहिनि हर दौर जा। आमिर इहे ताक़तवर इहे आरज़ी तौरु हूंदा,
वॾी महिरबानी तव्हांजी। असां तव्हां मां उत्साह वरितो, रहनुमाई वरिती, नयूं तजवीज़ूं मिलियूं, मसइलनि जी निशानदेही ॾिठी, कीअं अॻिते वधिजे, सिंध जो मुस्तक़बिल कीअं ठाहिजे, सभु राया अची विया। वॾी महिरबानी।